दोस्तों बादशाहनि जो बादशाह तो कुझु ख़ुदा आहे, पर ही बि हिकु रूए ज़मीन जे बादशाह जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो हो बादशाह जंहिंखे हिकु पुटु ऐं हिकु न्याणी हुई। कुदरत अलाह जी ॿई ॿार थोरे घणे ॾींहं जी जवान थिया ऐं दस्तूर मूजिबि बादशाह जे दरबार में अचण वञण लॻा। उन बादशाह ते हिकु तमामु सुहिणी ऐं सुरीली ॻाइणी हूंदी हुई, जेका हमेशह दरबार में राग ऐं नाच कंदी हुई। खेसि इनाम में बादशाह जे दरबारनि खां घणो ई माल मिलंदो हो। हिकु राति दस्तूर मूजिबि ॻाइणी ॻायो पिए ऐं नाच कयो पिए। इतफ़ाक़ सां संदसि राग ॼमी न सघियो ऐं आहिस्ते आहिस्ते साज़ींदड़ बि सुस्त थींदा विया। इहो हाल ॾिसी ॻाइणी ख़बरदार थी ऐं साज़ींदड़नि खे चयाईं त होशियारु थियो, कुझु गुज़रियो आहे, कुझु गुज़री वेंदो। ईअं चई पूरे ख़्याल ऐं जोश मां अहिड़ो राग ॻायाईं जंहिंजे असर खां महफ़िल जो रंग ई ओवर थी वियो। बादशाह ऐं दरबारी मौज सां कंध लोॾण लॻा। सभई माण्हू एतिरो त मऊ थी विया जो जॾहिं राग ख़तमु थियो त तॾहिं सभिनी खां हिकु ई वक़्तु वाह वाह निकिरी वई। ॻाइणी ॾाढी ख़ुशि थी ऐं बादशाह खे सलाम करे बीही रही। उते शहज़ादी पंहिंजो 9 लखो हार ॻिची मां लाहे खणी ॻाइणी ॾांहुं उछलियो। शहज़ादे वरी पंहिंजी चिड़ाईंदड़ तलवार कमर मां छोड़े ॻाइणी खे इनाम तौरु ॾिनी। उन दरबार में हिकु फ़क़ीर बि वेठो हो, तंहिं बि पंहिंजे मेड़े चूंडे कढी ॻाइणी खे इनाम तौरु ॾिनी। इहो ॾिसी बादशाह अचरज में पइजी वियो। टिनी खां उन जो सबबु पुछियाईं। शहज़ादी जवाब में चयो, बाबा साईं, आऊं तव्हांजी जवान धीउ आहियां। तव्हांजो फ़र्ज़ु हो त मुंहिंजे घर ऐं वर जो जी ॻोल्हा करियो आहे, पर तव्हां हिन वक़्त ताईं उन बारे में कॾहिं बि कोन सोचियो आहे। आउं बि सॼो लका ॾिसंदी रहियसि। नेठि इहो ख़्यालु कयुमि त छो न अॼु राति कंहिं पासे निकिरी वञा ऐं पंहिंजी मर्ज़ी मूजिबि हयाती गुज़ारियां। पर हींअर जॾहिं ॻाइणी भरी महफ़िल में चयो त कुझु गुज़रियो आहे, कुझु गुज़री वेंदो, तॾहिं इहा ॻाल्हि मुंहिंजी दिलि सां लॻी त हयाती कुझु गुज़री आहे ऐं कुझु गुज़री वेंदी। ॻाइणी जा इहे लफ़्ज़ ॿुधी आउं ॾाढी ख़ुशि थियसि। उन ख़ुशी में मूं हिनखे पंहिंजो क़ीमती हार ॾिनो। बादशाह धीअ जी ज़बानी ॿुधी वरी पंहिंजे पुट ॾांहुं निहारियो। शहज़ादे बि साॻी तरह अदब सां वराणियो त बाबा साईं, मूं वटि हिकिड़ी सुहिणी ऐं तेज़ तलवार हुई। आउं बि हमेशह इहो ख़्यालु कंदो हुउसि त अव्हां खां पोइ जॾहिं तख़्त धणी थींदुसि तॾहिं उन सां जंग जे मैदान में विढ़ंदुसि ऐं घणा ई मुल्क फ़तह कंदुसि। पर अॼु ॾींहं ताईं उन तलवार खे किथे आज़माइण जो को मौक़ो ई न मिलियो अथमि। नेठि इहो ख़्यालु कयुमि, छो न अॼु राति तव्हांखे मारे बादशाही हथु करियां, पोइ वञी मुल्क हथु करियां। सो इरादो कयो हुउमि त अॼु राति तव्हांखे मारे ऐं बादशाह थियां। पर हींअर जॾहिं हिन ॻाइणी इहा ॻाल्हि कई तॾहिं ख़्यालु कयुमि त बराबरि जवानी गुज़री आहे, कुझु गुज़री वेंदी। तंहिं करे इहा तलवार ई ॻाइणी खे ॾेई छॾियमि। हाणे ही तलवार न मूं वटि हूंदी न ई आउं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं सोचींदुसि। बादशाह ॿिन्हिनि जूं ॻाल्हियूं ॿुधी वरी फ़क़ीर ॾांहुं निहारियो, जंहिं अदब सां निवड़ी सलाम करे अर्ज़ु कयो त जीअंदा क़िबला, मूंखे जवानी खां वठी कंहिं हसीन शहज़ादी सां शादी करण जो ख़्यालु हो ऐं उन ख़र्च पखे लाइ पाणी पाई करे ही रक़म गॾु कई हुअमि। पर हींअर जॾहिं हिन ॻाइणी इहा ॻाल्हि कई तॾहिं दिलि में चयुमि त बराबरि उमिरि कुझु गुज़री आहे ऐं कुझु गुज़री वेंदी। हाणे कहिड़ो वतां उन दुनिया जे लालचनि पुठियां डोड़ंदो। किथे आऊं हिकिड़ो फ़क़ीर ऐं किथे हिकु शहज़ादी। इहा ॻाल्हि सफ़ा अण थियणी आहे। इहो ख़्यालु करे पंहिंजी समूरी मेड़े सेड़े रक़म ॻाइणी खे ॾिनमि। उन लाइ त न इहे पैसा मूं वटि हूंदा, न अहिड़ा ख़्याल दिलि में पैदा थींदा। बादशाह टिनी जा जवाब ॿुधी हिननि जी सियाणप ते ॾाढो ख़ुशि थियो ऐं हिकदमि काज़ी खे घुराए पंहिंजे शहज़ादी जी शादी उन फ़क़ीर सां करायईं ऐं हुकूमत जो सॼो कारोबार पंहिंजे जीअरे ई पुट जे हवाले करे पाण हयाती जा बाक़ी ॾींहं वञी ख़ुदा जी इबादत में गुज़ारियाईं। दोस्तों, जेकॾहिं हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हुजे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। मिलूं था के ॿी कहाणी में। तेसिताईं इजाज़त, अल्लाह निगहबान।